वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथी उमेद तव्हां ख़ुशि ऐं ख़ैरु सां हूंदो दोस्तो वक़्त पर वक़्तु मां दोहिराईंदो हलां त तव्हां ॾाढो नाविल कहाणियूं सियासी जेको आहे सो किताब साइंसी किताब फ़लसफ़े जा किताब जो तारीफ़ ॾींदो रहियो आहे। अॼु वरी साथियो हीअ आहिनि यादगिरियूं ॿई अहिड़ा माण्हू ग्रेट माण्हू ॿिन्ही जो सिंधी अदब में सिंधी समाज में सुठो कमु जंहिं पंहिंजो घणो तणो वक़्तु अदब खे समाज खे ॾिनो ऐं हुनजो हिन जो कमु हिनमहिल ताईं बि असां लाइ जेको आहे सो नॉलेज जो ॼाण जो ऐं जेको आहे सो इंफॉर्मेशन जेका आहे उन जे हवाले खां ॾाढो ज़बरदस्तु कमु आहे। ॿई शख़्सियतूं ॿई पीरज़ादा ॿिन्ही जो वास्तो बलड़े जी जा पीरज़ादा अनवर हुजनि साईं अनवर हुजे साईं सत्तार हुजे या असांजो महिरबान साईं मीर मोहम्मद पीरज़ादो इकरार वारा हुजनि दोस्त सर्वेच पीरज़ादो हुजे मोहब पीरज़ादो ॿिया एतिरा खोड़ सातरा जेके नाला आहिनि मूंखे नाला घणा कोन था अचनि। जेको आहे सो हिनमहिल असांजो सिंधी रेखाउनि नाले सां रिसालो कढे थो पियो अदी सिंधू पीरज़ादो या सिंधी अदबी संगत औरतुनि जी जेका शाख आहे हिते बलड़े जी में आहे उनजो कमु आहे उनजो किरदारु आहे जो हिनमहिल ॻाइजे थो पियो। साथियो ॿई यादगिरियूं आहिनि। हीअ आहे सारवणनि जा साईं मीर मोहम्मद पीरज़ादो जंहिंखे मोहम्मद हनीफ़ सुमरे साहिबु सहेड़ियो आहे सकरंड सां साईं उते हूंदो त मीर मोहम्मद हनीफ़ सां गॾु हूंदो। ॿियो आहे यादुनि जूं परछायूं इहे बि यादगिरियूं आहिनि सत्तार पीरज़ादे जूं यादगिरियूं आहिनि ऐं जंहिंखे सहेड़ियो आहे संदसि धीउ सिंधू पीरज़ादो सुठी शाइर आहे। ॿई ज़ाल मुड़ुस जेको आहे असांजो साथी जेको आहे सिंधी रेखाऊं पियो थो शाया करे सो उन जो पंहिंजो हिकिड़ो कमु आहे ॾाढो सुठो कमु साईं असांजो साथियो हीअ जेके आहिनि सो मां अॻिते तव्हां तारीफ़ कराईंदुसि किताबनि जो। हीअ साथियो पहिरियों आहे सारवणनि जा साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो जंहिंखे असांजे मोहम्मद हनीफ़ सुमरे सहेड़ियो आहे। साईं जेको आहे सो इद्रीस जतोई लिखे थो त मीर मोहम्मद पीरज़ादे हीअ किताब सारवणनि जा यादगिरियुनि ते मुश्तमिल आहे। पाण यादगिरी समुंड में टिबियूं हणी केतिरा हीरा मोती ॿाहिरि खणी आयो आहे। जेकर संदसि जो कलम इन ॿाहिरि न कढे अचे हा त उहो जेकर संदसि कलम उन्हनि खे ॿाहिरि न कढे अचे हा त उहो अमल माणिक पाताल में पिया हुजनि। पाण हिन किताब में ख़ासि तौर ते 60 ऐं 70 जे ॾहाके वठी हाणे के दौर ताईं वाक़िया किताबनि जूं ॻाल्हियूं शामिलु कयूं वियूं आहिनि। हक़ीक़त में मीर मोहम्मद जी यादियुनि जो सफ़र रुॻो संदसि ज़ाती शऊर जी सफ़र न उन दौर जी पूरी क़ौमी समाज जी सक़ाफ़ती अदबी तारीख़ जो सफ़र आहे जंहिंखे पढ़ी करे असांजो नओं नसुल केतिरा ई अमल निकिता पढ़जे सघे थो उन जी रोशनी में नयूं राहूं रस्ता ॻोल्हे सघे थो। मीर मोहम्मद जो हीउ किताबु सिंधी अदब में अहम इज़ाफ़ो आहे। साथियो इहो साईं इद्रीस जतोई ग़लति न लिखियो आहे ॾाढो सुठो मां किताब शुरू कयो आहे पढ़ां थो पियो जेको आहे सो इहे साईं हीअ किताबु साथियो पहिरियों छापो 2016 में शायदि थियो आहे ऐं ॿियो छापो 2020 में ऐं हीअ किताबु तव्हां घुराइणु चाहियो त हिते कॉल करे हिन इदारे खां घुराए सघो था। हनीफ़ पीरज़ादे जेको आहे सो अर्पणा कई आहे त अहिड़नि साथियुनि खे अर्पिया थो जिन खे संदसि सारवणियूं छिने धार कयूं वियूं आहिनि जेके उन्हनि जी ॻोल्हा में पंहिंजा पेर छिले हलंदा था रहनि पर उन्हनि खे पाए नथा सघनि। कॾहिं कॾहिं हीअंणा नथो वणी मूं जे तूं सॼण सारिया से वस न आहिनि मूं कॾहिं कॾहिं तूं अण ॾिठा आरा कनि। भिटाई सरकार बलड़े जी जे पीरज़ादनि खे वधीक कंहिंखे भिटाई यादि हूंदो ॼाण भिटाई हितां जो हुयो। साथियो हीअ जेका उनवान आहिनि टॉपिक्स आहिनि पब्लिशर पे अयाज़ अली महर ऐं हनीफ़ सुमरो आहे मनोज कुमार साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो कुझु पंहिंजो लिखियो साईं मुनीर शाह ऐं ॿियो साथियो हीअ जेके मतन आहे जेके टॉपिक्स आहिनि हीअ उन दौर जूं 70-80 ॾहाके जीअं इद्रीस जतोई लिखियो त 70-80 ॾहाके जूं अहिड़ियूं यादूं जंहिं टाइम में असां अञा ताईं पैदा बि कोन थिया हुआसीं त उन टाइम जूं यादियूं उन टाइम में हिकिड़े सियासी माण्हू अदबी माण्हू तारीख़ी माण्हू जो कीअं कहिड़ी नज़र सां ॾिसे थो उहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। हर अदीब हर सियासी वर्कर जो पंहिंजो पंहिंजो ॾांहुं हूंदो आहे लिखण जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे लिखण जो। साथियो हीअ मोहम्मद हनीफ़ सुमरे खां तव्हां कॉल करे बि घुराए सघो था किताब त ॻाल्हि कंदो हलां त हर कंहिंखे पंहिंजो ॾांहुं हूंदो आहे पंहिंजो लिखण जो अंदाज़ हूंदो आहे ऐं उनजो कहिड़ियूं यादूं आहिनि कहिड़े हवाले सां यादूं आहिनि सो अंदाज़ो माण्हुनि जो लॻाए सघिजे थो उन किताब खे पढ़ी करे या उन शख़्सियत खे पढ़ी करे। साईं मीर मोहम्मद पीरज़ादो ॾाढो सुठो जेको आहे सो शाइर बि रही चुको आहे साईं सियासी वर्कर बि रही क़ौम पर सियासत सां वाबस्ता रहियो आहे।
पोइ आख़िरी घर में सकरंड रहियो जेको आहे सो हिन जो फर्ज़ंद असांजो ॾाढो सुठो कमु करे रहियो आहे साथी जेको सिंधी रेखाऊं नाले सां रिसालो बि कढी रहियो आहे संदसि जा सुठियूं ख़िदमतूं अदब जे लाइ जस लहणे खीरूं लहणे ऐं साथियो हीउ ॿियो किताबु आहे यादुनि जूं परछायूं साईं सतार पीरज़ादे जो सतार पीरज़ादे जो सिंधी अदब में ख़िदमतूं केतिरा ई किताब तर्जुमो कया जेको आहे सो उर्दूअ मां सिंधी में अंग्रेज़ी में सिंधीअ में जेके कहाणियुनि जा किताब या ॿियो अदब जेको सर्जो आहे साईं थोरो तारीफ़ कराईंदो हलां सतार पीरज़ादा मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात कामिर सोबो ज्ञानचंद जी मार्फती साल 1927 शुरूआत में कामिर बचो त यादि करणु कामिर सोबो हैदराबाद वरहे खां पोइ आयल हो कामिर सोबे जो ॿले जी ॻोठ जे पीरदास सां पुराणी दोस्ती आहे तारिक अशरफ सतार पीर जी मुलाक़ात पंहिंजी मार्फत उहा मुलाक़ात सतार जे तारिक अशरफ न ख़तमु रोशनी रिश्ते ऐं दोस्ती जे पेच में बदिलिजी वई साथियो ही मदद अली सिंधी लिखियो आहे सतार जे कालमनि में माज़ीअ जूं ख़ूबसूरत सरवणियूं उन्हनि जा अंडलठ जहिड़ा रंग शामिल आहिनि हिननि मज़मूननि में मुंहं दड़े जे भर में रहंदड़ सिंधु दरिया जे मौजुनि में त सुहिणे महज़न जे बहादुर जूझारींदड़ अमर बीबी जूझार अमर बीबी बानो जो बाहिमत किरदार बि नज़र ईंदो सकनि खां ॿले जो सफ़र सिंध जे क़ौमी शाइर शेख अयाज़ जूं कुझु सारवणियूं बि नज़र ईंदियूं कराची जे रहण जो इलाइक़े में वेंदे संदसि हयातीअ जे साथीअ जो ज़िक्र मौजूदु आहे संदसि ॻोठ जा आशूर अवां खे पाण ॾाढ छिकींदा मदद अली सिंधी लिखियो आहे साईं सतार पीरज़ादे से कुझु ई तस्वीरूं आहिनि जेको आहे सो तव्हां सां थोरो वंड कजनि थियूं पियूं हिन जो जेको आहे न्याणो आहे रहमत पीरज़ादो साईं हनीफ़ जो साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो फर्ज़ंद साईं जो जेको आहे सो ख़िदमतूं कॾहिं बि विसार बि कोन सिंधी अदब लाइ रहमत पीरज़ादो खे कॾहिं बि कोन विसारियो वेंदो साथियो ही जेका आहे सो किताबु मां चवंदो हल जेके तव्हांखे न मिले किथे मार्केट में त इदारे जो साईं रहमत जो नंबर ॾियां थो पियो इदारे जो थोरो तारीफ़ आहे त हिन खां तव्हां कॉल करे घुराए सघो था घर वेठे साईं रहमत पीरज़ादो मुहबती माण्हू सिंधी रेखाउनि खे जारी रखंदो अचे थो साईं सतार जेको आहे सो संदसि न्याणो बि आहे उहो सोरो आहे साईं रहमत पीरज़ादे जो साथियो ही मदद अली सिंधी अलाह जी यादुनि जूं परछायूं उझल यादि हिसो पहिरियों उझल यादि हिसो ॿियो असांजो ख़लीफ़ो महमूद अदबी मैदान जो विसाल शहसवार साथियो किताब मार्केट में पिया आहिनि पर असां पढ़ंदड़ सिर्फ़ु नाले वारा अदीबनि खे ॻोल्हींदासीं या को मुफ़्त में असांखे उहो किताबु ॾेई वञे त पढ़ूं न त अलाह अलाह ख़ैर सलाह साथियो ही ॿई किताब ॿई यादगिरियूं ॿेड़ी पीरज़ादा ॿई ॿले जी जा ॿिन्ही जो सिंधी अदब सिंधी अवाम सिंधी क़ौम लाइ कमु हमेशह यादि रखियो वेंदो कॾहिं बि असां जेसिताईं हयाती आहे सिंधी अदब आहे सिंधी क़ौम आहे तव्हां ॿिन्ही साईं सतार साईं मीर मोहम्मद साहिबु तव्हां कॾहिं बि न विसारींदासीं साथियो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा थैंक्यू साथी